अस्सलाम वालेकुम फ्रेंड्स, वेलकम टू मायरा जो किचन। अॼु असां मायरा जो किचन में शेयर कंदासीं तमामु मज़ेदार स्टार स्पेशल फ्रोज़न डिज़र्ट रेसिपी जंहिंजो नालो आहे ब्लूबेरी सॉर्बेट। ही ब्लूबेरी सॉर्बेट ठाहिण जे लाइ सभिनि खां पहिरियां हिते असां खयां आहिनि ब्लूबेरीज़ 1 कप जे बराबरि ऐं ब्लूबेरीज़ खे असां तक़रीबन 2 कलाकनि जे लाइ फ्रीज़र में रखी छॾींदासीं। जी फ्रेंड्स, असां ब्लूबेरीज़ खे तक़रीबन 2 कलाकनि जे लाइ फ्रीज़ कयो आहे ऐं हाणे विझूं था हिकु ब्लेंडर में। ऐं विझूं था कंडेंस्ड मिल्क 4 टेबल स्पून। ऐं हाणे चङी तरह सां ब्लेंड कयूं था। चङी तरह सां ब्लेंड करण खां पोइ हाणे असां ब्लूबेरी जे मिक्सचर खे रेफ्रिजरेट कंदासीं तक़रीबन 40 मिनट्स जे लाइ। जी फ्रेंड्स, तक़रीबन 40 मिनट्स जे लाइ ब्लूबेरी मिक्सचर खे रेफ्रिजरेट करण खां पोइ असांजो मज़ेदार ब्लूबेरी सॉर्बेट बिल्कुलु सेट थी चुको आहे ऐं सर्विंग जे लाइ तयारु आहे। अस्सलाम वालेकुम फ्रेंड्स, वेलकम टू मायरा जो किचन। अॼु असां मायरा जो किचन में तव्हांजे लाइ मज़ेदार मैंगो डिज़र्ट जी रेसिपी खणी आया आहियूं। हीउ मज़ेदार मैंगो डिज़र्ट ठाहिण जे लाइ सभिनि खां पहिरियां हिकु प्याले में असां ऐड कयूं था योगर्ट 1 कप, हेवी क्रीम विझूं था 1 कप, नंढनि फोटनि जो पाउडर विधो आहे 1/4 टीस्पून ऐं पीठल खंडु विझूं था 1/2 कप। ऐं हाणे इन सभिनी शयुनि खे चङी तरह सां मिक्स कयूं था। सभिनी शयुनि खे चङी तरह सां मिक्स करण खां पोइ असां हिकु साइड ते रखी छॾियो आहे ऐं हाणे हिकु ॿियो प्यालो खयो आहे ऐं असां वटि हिन प्याले में आहिनि कोकोनट बिस्किट्स जेके आहिनि तक़रीबन 18 अदद। ऐं कोकोनट बिस्किट्स खे असां चङी तरह सां क्रश करे छॾियो आहे ऐं कोकोनट बिस्किट्स खे असां हिकु साइड ते रखी छॾियूं था। हाणे असां हिते खयो आहे हिकु वॾी साइज़ जो अंब ऐं अंब खे असां चङी तरह सां छिलियूं था। अंब खे छिलण खां पोइ असां पीसिस में कटे छॾियूं था। ऐं अंब जे पीसिस खे हाणे चङी तरह सां ब्लेंड करे छॾींदासीं। अंब जे पीसिस खे चङी तरह सां ब्लेंड करे छॾियो आहे। हाणे हिकु गिलास में असां विझूं था 1 टेबल स्पून जे क़रीब क्रश थियल कोकोनट कुकीज़, 1 टेबल स्पून जे क़रीब विझूं था क्रीम ऐं योगर्ट जो मिक्सचर ऐं 1 टेबल स्पून जे क़रीब विझूं था मैंगो जो पेस्ट। हाणे वरी खां असां 1 टेबल स्पून जे क़रीब क्रश थियल कोकोनट कुकीज़ विझूं था ऐं 1 टेबल स्पून जे क़रीब योगर्ट ऐं क्रीम जो मिक्सचर विधो आहे ऐं मथां विझूं था कुझु मैंगो पीसिस ऐं गार्निश था कयूं पिस्तनि सां। जी फ्रेंड्स, असांजो मज़ेदार मैंगो डिज़र्ट बिल्कुलु तयारु आहे। उमेद कयूं था तव्हांखे असांजी अॼु जी रेसिपी ज़रूरु पसंदि आई हूंदी। थैंक यू सो मच फॉर वॉचिंग। असांजी वीडियो खे लाइक कजो ऐं असांजे चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कयो। तव्हां सां इंशाल्लाह मुलाक़ात थींदी हिकु ॿी वीडियो में। तेसिताईं अल्लाह हाफ़िज़।